गडियल हिंदुस्तान बरतानवी साम्राज्य के कब्ज़े में रहंदड़ हिंदुस्तान में टे वॾियूं तहरीकूं रहियूं। पहिरीं 1857 जी बग़ावत, जंहिंमें बरतानवी फ़ौज में शामिल कुछ हिंदुस्तानी सिपाही विढ़िया। ॿी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी जी हथियारबंद जंग, जंहिंजी अॻुवाणी नेताजी सुभाष चंद्र बोस कई। ऐं टीह सिंध जी हुरगोरीला जंग, जंहिंजी अॻुवाणी शहीद पीर सबक़तुल्ला शाह राशिदी कई। बग़ावतुनि ऐं तहरीकुनि जो स्केल या पखिड़ नाहे ॾिसबी। साम्राजी तसलुत जे ख़िलाफ़ लिबिया जे रहबर शहीद उमर मुख़्तार जी बग़ावत सिर्फ़ हिकु मख़सूस इलाइक़े बेनगाज़ी ताईं महदूद हुई, पर अतालवी साम्राज्य खे लोॾे छॾियाईं। बरतानवी साम्राज्य ख़िलाफ़ गडियल हिंदुस्तान में सिर्फ़ टे ग्रुप विढ़िया। 1857 में मंगल पांडे समेत हिंदुस्तानी फ़ौजी शबास जा रिपब्लिकन वेढ़ा कई हुर तहरीक जो शहीद पीर सबक़तुल्ला शाह राशिदी। ॿिया समूरा माण्हू ऐं ग्रुप बशमूल कांग्रेस ऐं मुस्लिम लीग बरतानवी साम्राज्य जा इतिहादी ऐं ताबे हुआ। सिंध जी क़ौमी मज़ामती तारीख़ जो सभ खां वॾो किरदारु शहीद बशीर ख़ान कुरैशी आहे। जिहाद सिर्फ़ पेट सां बम ॿधी या क्रेक जो फटाको छोड़े नाहे कबो। क़ाबिज़ दुरनि खे ललकारणु ऐं पंहिंजी धरती जी आज़ादी जे मौक़िफ़ ते क़ाइमु रहणु सभ खां वॾो क़ौमी जिहाद आहे। शहीद बशीर ख़ान कुरैशी सिंध जो अबू जिहाद आहे। शहीद बशीर ख़ान कुरैशीअ खे लाल सलाम।